अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 23 मार्च संडे ऐं सुबुह जा 7:30 थी चुका आहिनि। मां अची वई आहियां व्लॉग जी स्टार्टिंग करणु ऐं पंहिंजे हिननि प्यारनि प्यारनि प्लांट्स खे ॾिसणु। माशाल्लाह एॾी सुठी ग्रोथ थी आहे, हिनखे ॾिसी त मूंखे एॾी ख़ुशी थी। हे ॾिसो, हिन में हे सभु नवां निकिता आहिनि, 2 3 4। यानी अगरि मां हिननि खे हेॾां कटे बि छॾियां जेके पुराणा अथसि तॾहिं बि इहो फस्ट क्लास वधंदो। हे बि माशाल्लाह लॻी वियो आहे, बसि हिकिड़ो हे ई न लॻी सघियो आहे। इन कुंडी में कुझु ॿियो पोखी न, बसि हिन जी हाणे उहा रूट बि ख़तमु थी वई जेका हिनखे पंहिंजी हुई, त हिन में रूट बि न आहे, हुनखे छॾियूं था। सो अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो नओं सुबुह नओं ॾींहुं ऐं रमज़ान में रूटीन सफ़ा बदिलजी वई आहे। जो मां संडे ते न त सुबुह जो इलाही देरि सुम्हंदी आहियां, पोइ मां सुम्हण ई छॾे ॾिनो आहे। सो लॻे थो रमज़ान खां पोइ ई वापसि रूटीन ते ईंदो सॼो सिलसिलो। सो अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह अॼु जो बि प्लान इहो ई आहे त कुझु न कुझु त सिलाई कबी इंशाअल्लाह। हाणे ई वञी हितां जीअं ई वेंदमि अंदरि त मां सिलाई शुरू कंदमि। माशाल्लाह केॾा वॾा वॾा पन आहिनि अंदरि। हीअ त सभु हीअं हिक ॿिए में विझड़ी विया आहिनि ऐं हिन टाइल जे हेठां मूंखे ख़बर न आहे त छा सूरत हाल आहे। त पथर रखियल आहिनि इलाही सारा ऐं इहे टाइल्स मूंखे रखणियूं पवंदियूं आहिनि नंढियूं नंढियूं शयूं विहारण जे लाइ। हिन मां हटायूं त हिन में वरी मां इहे डेकोरेशन्स रखियूं ई न आहिनि। सो बहरहाल इहो सभु कुझु थींदो रहंदो इंशाअल्लाह। हे बि मुंहिंजो अम्ब्रेला पाम आहे, पर मूंखे लॻे थो हिन जी मिटी सही न आहे, यानी हार्ड आहे। हिन में हिनखे कढी वराए हणां मां, हिन में कोकोपीट मिलाइणी पवंदी मूंखे, जीअं हिन जी मिटी सॉफ्ट थी वञे त रूट्स जेके आहिनि अंदरि चङी तरह वधी सघनि। हे हिकिड़ो अलाए छो न वधंदो आहे, मूंखे हिन जी ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे त इनखे आख़िर छा मसइलो आहे। ऐं हिकु पन लटके थो। सो माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह जा करम एहसान, ही प्यारा प्यारा मंज़र। सो हाणे हलूं था अंदरि, जीअं मां सिलाई स्टार्ट कयां। सो अची वियासीं सिलाई करणु। सामान इलाही आहे, जाइ घटि आहे ऐं सामान त हथु खणण लाइ मां तयारु न आहियां, इन करे बसि उती सुती सेटिंग पई हलंदी आहे। सो अॼु बि इंशाअल्लाह हे त कल्ह वारी 2 सलवारूं सिबियल आहिनि। ओहो, सो अॼु वरी हे 2 सलवारूं सिबंदमि। छो त वाइट धाॻो आहे विधल, इलाही सारा बॉबिन भरे रखिया आहिनि त इहो कमु हलंदो थो रहे। ऐं उन खां पोइ ग्रीन जेको आहे धाॻो विझंदमि हिन में। ऐं हिन पोयां हिन सिलाई मशीन जे बैक साइड ते मुंहिंजी टेबल खे ॾाढी सफ़ाई जी ज़रूरत आहे, बसि पर वञा थी ईअं शयूं डंप कंदी। सो अलाए कॾहिं साफ़ु कंदमि, पर कंदमि त सही, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। सो कयूं था बिस्मिल्लाह। माशाल्लाह हे 2 सलवारूं सिबियमि 10 सालनि जे ॿारनि जूं, हिकिड़ी हीअ ऐं ॿी हीअ, हे कल्ह वारियूं। ठीकु आहे। सो हाणे मां धाॻो बि चेंज करे चुकी आहियां, ग्रीन धाॻो विझी छॾियो आहे। ऐं पर फ़िलहालु मां थोरी देरि मशीन खे बि रेस्ट ॾींदमि ऐं पाण खे बि। पोइ मां अची कुर्तनि जी सिलाई शुरू कंदमि इंशाअल्लाह। हिकिड़ो साम्हूं कढी रखां। सो अलाह जी मदद सां इंशाअल्लाह इहे सभु कम थी वेंदा। हेठि मां अॼु ॾाढो गंदु कयो आहे, हूअं मां डस्टबिन में विझंदी वेंदी आहियां, अॼु मां उछलींदी वई आहियां, बसि थोरो फ्री स्टाइल में सिलाई कई आहे। सो बहरहाल थोरी देरि रेस्ट। 10:30 थिया आहिनि ऐं मां अची वई आहियां मथे। सो मिस थी कयां पंहिंजी गुॾड़ियुनि खे ॾाढो। माशाल्लाह तस्वीरूं त मां हिननि जूं एॾियूं हयूं आहिनि हर पासे फ्रेम करे, जिधर देखता हूँ उधर तू ही तू है, मुंहिंजी डपलियूं। सो असल में आहिनि त कुझु शयूं मूंखे हिते सेट करणियूं आहिनि। हे त कपिड़ा आहिनि जेके नंढड़ियुनि छोकिरियुनि जा मां सिबिया आहिनि। हिन में बि जोड़ा आहिनि, हिन में बि जोड़ा, टोटल 20 जोड़ा। ऐं कबट में नथी रखां, इन्हनि खे हिते ई डंप कंदमि त, छो त अञा इहे रेडी न आहिनि। हे हिकु त सियारे में वेंदा होॾे, ऐं ॿियो त हे पंहिंजो अञा हिननि खे बटण ऐं काज ऐं थोरो गुल फुल बि न आहिनि लॻल। हे कुझु शयूं जेके मां अलाए कॾहिं वठी आई हुअमि कंहिंजे फरमाइश ते, त उहे बि हिते ई पई हूंदियूं इन्हनि सां गॾु।
हिन में मुंहिंजा एक्स्ट्रा बैग्स आहिनि मेट्रो जा ऐं ॿिया, त हिननि खे हिते थी रखां। हे अली जो बैग आहे, अने अलाए कहिड़ा कहिड़ा पेपर्स अथसि, त चई इहो संभाले रखिजो। सो मुंहिंजे कॿटनि में त बिल्कुलु ग़लतीअ सां बि जाइ कोन्हे का, जो मां काई शइ हाणे कॿट में संभाले रखां। तंहिंजे करे इहे शयूं ईअं ई संभालबियूं। सो हिनखे हिते ढके छॾींदमि। हीअ अलाए 20 रुपयनि जी, अलाए 50 रुपए जी हिकिड़ी चादर वठी आई हुयमि बेबीज़ जी। त मूंखे इहो ई हो त या त कंहिंखे ॾेई छॾींदमि या वरी मूंखे कमु अची वेंदी। सो मां हिनखे कयां थी कवर इन चादर सां। सो अहिड़े क़िस्म जी शयूं इलाही कमु अची वेंदियूं आहिनि। हिते ऑलरेडी हिननि जो अली जो कंप्यूटर हिते आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इहो त न पिया खणी वञी सघनि, लैपटॉप पंहिंजो खणी वियो आहे। हे असां माउंधियुनि जा कारनामा पहिरियों बि इलाही दफ़ा शेयर थियल आहे, पर इलाही अरसे खां मां न कयो आहे। सुगन जी एम्ब्रॉयड्री आहे माशाल्लाह, ऐं हे जेको शीशे जो वाज़ आहे, वाज़ वेज़ जेको बि, उहो कीअं हिकिड़ो सुठो थो लॻे न, ऐं डेफोडिल्स सां गॾु। ऐं हे मुंहिंजी पेंटिंग आहे, ग्लास पेंटिंग, ऐं हे मुंहिंजो डिज़ाइन थियल फ्रेम आहे, जेको मां फ्रेम वारे खे चयो त ईअं ठाहे ॾे, पोइ जॾहिं ठही आयो त मां इन जे मथां सॼी ग्लास पेंटिंग कई। सो खणी आई अञा कुझु रवण में पोइ खणी। अच्छा हलो ठीकु आहे, पोइ हिते ई अची रखिजांइ। सो हे सुराणे इलाही सारा कपिड़ा कढिया आहिनि, गर्मियुनि जा, सर्दियुनि जा। इहे बि जेके आहिनि ख़ैरात में वेंदा। त सुराणे हे कोई कचो कपिड़ो आहे छा? न न उटी वेरियल आहे। अच्छा इन जो रओ बि ॾींदी, इहे त पाइनि थी न तूं, हिन जो रओ मूंखे छा? अच्छा ठीकु आहे। सो बहरहाल आस्ते आस्ते असां पंहिंजा ढिग हिते कढंदा वेंदासीं। सभु शयूं जेके चैरिटी जूं आहिनि या जेके ॻोठु वञण जूं आहिनि, उहे असां हिते ई आस्ते आस्ते जमा कंदासीं। सो हाणे मां वेंदमि हेठि। ऐं ॿियो त अॼु असांखे ॿाहिरि बि वञिणो आहे, असां ॿिन्ही ॼणनि खे। कहिड़े पासे था वञूं, छो था वञूं, छा था वठणु वञूं, उहो बि तव्हांखे उतां थी अचूं त पोइ मां तव्हांखे शेयर कंदमि। सो हे जेको मां शेल्फ ठारायो हो बचल सचल काठ जी पीसनि मां, त उहो यूज़ न थियो अञा ताईं, छो त मथे अचां ई कोन थी, छा सजायां, छा डेकोरेट कयां, हर शइ ईअं ई पई आहे। ऐं हिते हिन कॿट मां ई जॾहिं इहे कॿट ठाराया त इन्हनि मां ई इहे काठ जा टुकर बचा, त इहो ठाराए छॾियो मां। बहरहाल कमु त ईंदो ख़ैरु। हे मुंहिंजी सुगन जी एम्ब्रॉयड्री ढेर सारी। सो हाणे हेठि था हलूं। मां शिदको न, एॾी सिक थी लॻी अला जो उॾरी वञी पहुचान, पर हाणे एॾो आसान त कोन्हे न, छा थो करे सघिजे। हे राजिया हूंदी त हिन जी रोज़ानो डेट चेंज कंदी हुई, इहो मां ई हिननि खे वठी ॾिनो हो। सो हाणे हिते असां मथे ईंदा ई न आहियूं त डेट बि चेंज कोन थींदी आहे। हीअ ॾिसो न, हे हर तरफ़ तव्हांखे इहे नज़र ईंदियूं, ऐं मां हिननि खे बसि ॾिसी ॾिसी ख़ुशि थींदी आहियां। हली हिननि जा फ़ोटोज़ वग़ैरह शेयर कंदो रहंदो आहे। सो हेठि था हलूं हाणे। कॾहिं कॾहिं जुनून चढ़ंदो आहे त हिते मथे मां हिनखे डेकोरेट कयां पंहिंजे लाउंज खे, जीअं पहिरियों हूंदो हो, पर पोइ फ़िलहालु ईअं ई सही आहे। हिकिड़े दफ़े हिते मथे कुओ बि अची वियो हो, असां एॾो परेशान थी वियासीं जंहिंजी हद न आहे। सो हिते मुंहिंजी सुगन जा पिया आहिनि बुक्स ढेर सारा, सभु ओपन शेल्फ हुयो कॿटनि में। उहा ई ॻाल्हि त जाइ कोन्हे, मां शयूं किथे रखां। पोइ मां हिन जे मथां इहा हिकिड़ी पुराणी चादर ईअं करे हिन जो परदो ठाहे छॾियो आहे, त जीअं डस्ट थोरी घटि वञे अंदरि। उहे त बंदि कॿटनि में पइजी थियूं वञनि। ऐं हीअ मुंहिंजी प्यारी प्यारी नंढड़ी कलेक्शन। मां हिकिड़ी दराज़ तां शइ ॾिठी, उहा ॾिसी मां ॾाढी इमोशनल थी वियमि, त मां सोचियो त उहा मां हिननि ॿिनि तस्वीरुनि सां गॾु रखंदमि। उहा अची वई आहे, पर उहो ई न आहे आहे जीअं मां चाहियो हो। पोइ उनखे मां ठीकु करे वठां पंहिंजी मर्ज़ीअ जे हिसाब सां, त उहो बि तव्हां सां इनशाला शेयर कंदमि। सो हीअ मुंहिंजी जन्नत। हलूं था हेठि हाणे, ऐं असांखे सिर्फ़ु खीर वारे जो इंतज़ारु आहे, त उहो थी वञे त पोइ असां ॿाहिरि वञूं। मां सुराण विया हुआसीं संडे बाज़ारि इलाही अरसे खां पोइ, बल्कि हिन रमज़ान सॼे में हाणे ई वियासीं। असल में त टारगेट कुझु ॿियो हुयो, उहो वठी आयासीं। ऐं असां पंहिंजे लाइ हे फ्रूट्स वरितासीं, गर्मा गिदरा केला ऐं स्ट्रॉबेरीज़, ऐं उनखां सवाइ बसर पटाटा ऐं ढेर सारियूं सब्जियूं, फुदनो लीमा, इन्हनि जूं ख़ुशबू एॾियूं प्यारियूं आहिनि। वाङण बि मूंखे ॾाढा सुठा मिलिया, इहे वरितासीं। ऐं मूंखे वठिणा हुआ कंहिं छोकिरीअ जी शादीअ लाइ थांव। सो थांव खोलिया नथी मां, हे स्टील जो वाटर सेट वरितो। अड़े सुराण पपीतो हिन में थांवनि में पियो आहे, हिनखे मां मथे ई रखी अचां आहियां। ऐं हिकिड़ो 3 देॻड़ियुनि जो सेट आहे, हिकिड़ी तई आहे,
कढ़ाई ऐं इहे स्टील जो वाटर सेट ऐं थाल ऐं हिकिड़ी चांवरनि छाणण जी छाणी ऐं उनखां अलावा वरितमि हे शीशे जे गिलासनि जो हिकिड़ो सेट ब्लू कलर जो आहे डिज़ाइन वारो 6 मग 2 टॉल ऐं हिननि खे मां कपिड़ा ॾेई चुकी आहियां शादीअ जा उन्हनि जी डेट अञा फिक्स न थी आहे शादी फिक्स थी वई आहे डेट फिक्स न थी आहे त हे फ़िलहालु शयूं उन्हनि जे लाइ वरितियूं आहिनि जॾहिं डेट फिक्स थींदी त बाक़ी शयूं बि पोइ उन महिल वठंदासीं जीअं कूलर आहे या डिनर सेट आहे या अहिड़े क़िस्म जो जेको बि सामान उन महिल थी सघियो सो हे हुयो असली कमु जंहिंजे चकर में असां कुझु ॿियो बि कयोसीं पोइ दिलि बि ख़ुशि कईसीं दिलि ख़ुशि करणु जीअं तव्हां अहद करे चुकी आहियां त फज़ूल ख़र्ची मां न कंदमि ठीकु आहे उन जो हे हिकिड़ो ई ढेरो नज़र आयो मूंखे हे 100 रुपीज़ जो मिलियो छो त मुंहिंजो उहो उन वारो प्रोजेक्ट अञा माना प्लैनिंग में आहे जेको मां ठाहियो न आहे 50 रुपए जो हे ॾाढो प्यारो धाॻो मिलियो कंदमि हिन जो अलाए छा पर बेस्ट क्वालिटी वाइट धाॻो हुयो 50 रुपीज़ जो ऐं हे आहिनि कुझु कटिंग्स कटआउट्स आहिनि जेके मां सुराइण जे क्लासरूम जे लाइ वरिता फ़िलहालु हुनखे ज़रूरत न आहे पर अहिड़ियूं शयूं कॾहिं कॾहिं मिली वेंदियूं आहिनि त मां वठी छॾींदी आहियां त जंहिं महिल बि उहो पंहिंजो डेकोरेट कंदी क्लास त हुन वटि कुझु न कुझु मटीरियल हूंदो ऐं ॿियो वरितोसीं हे ज़बरदस्त शइ आहे ॾाढी इहो दिलि ख़ुशि करण जे सामान में हे पाठा आहिनि ऐं इन जे मथां कैनवस कपिड़ो लॻियलु आहे जंहिं ते पेंटिंग कबी आहे त हे मूंखे 50 रुपीज़ ईच मिलियो सो हे 5 पाठा आहिनि 250 जा इहे 5 मूंखे कैनवस बेस मिली वई ऐं जॾहिं मां पंहिंजी शुरू कंदमि छा चइबो आहे क्राफ्टिंग उन्हनि में हे बि मां ठाहींदमि 2 मूंखे पहिरियों सुगंध बि ॾिना हुआ फ्रेम आहिनि उहे त हे ईअं जीअं मां वरिता आहिनि पंहिंजे लाइ चओ तोखे बि खपनि हलो ठीकु आहे तूं बि खणिजांइ हा ठीकु आहे सो इहा दिलि ख़ुशि करण में हे कटआउट्स ऐं हे कैनवस 5 आहिनि टोटल ऐं 2 हे धागा इहो थियो टोटल सामान ऐं पपीतो बि आहे जेको थांवनि में पियो हो अगरि मां थांव न खुलियां त मथे हलियो वञा मां सम्झां भाई न ॾिनो आहे सो सो थकिजी पिया आहियूं ॾाढा हाणे विझिबो नमाज़ पढ़बी उन खां पोइ रेस्ट कबो 4 थिया आहिनि शाम जा ऐं असां 2 ॼणियूं नमाज़ पढ़ी सुम्ही पियूंसीं त हाणे मुंहिंजी अखि खुली आहे त खीर बि हाणे रखियो अथमि करण जे लाइ ऐं हिते तेल रखियो आहे गरम करण जे लाइ मां ठाहियां थी हाणे कोफ़्ता सो कीमो मां कढी रखियो काफ़ी देरि पहिरियों ई त हिनखे मां थोरो ईअं ई पासीरो करे रखियो आहे त अगरि हिन में पाणी वाणी हुजे कुझु त उहो निकिरी वञे ऐं हिते मां बसर थी कटियां दाग करण जे लाइ रखंदमि छो दाग टाइम टेकिंग आहे कमु त दाग थींदो रहंदो साइड में ऐं पोइ मां बाक़ी कमु गॾु कंदी रहंदमि पूरा 5 थिया आहिनि ऐं पूरो कलाकु मूंखे लॻो आहे हिननि खे पचाइण में सो हिते हे हाणे हल्की बाहि ते कोफ़्ता पिया पचंदा थांव मां गॾु धोईंदी वेंदी आहियां ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि त जॾहिं बि सनो बसर कटे या मिर्च कटे मां कीमे सां गॾु चॉप कंदी आहियां तॾहिं बि हुन में उहे हुन जा पीसिस वॾा वॾा रहिजी वेंदा आहिनि त मां हाणे इहो कंदी आहियां अॼुकल्ह त हिन हैंडी चॉपर में धाणा बसर मिर्च जेको बि विझणो हुजे त इहो हिन में अलॻि सां चॉप करे एॾो सनो ऐं फाइन चॉप थी वेंदो आहे आराम सां कीमे में मिलाए छॾींदी आहियां त पोइ कोई बि वॾो पीस जेको आहे न हूंदो आहे बसर जो या मिर्चनि जो सो इहा बि हिकिड़ी टिप आहे अगरि तव्हां मां बि कोई ईअं करणु चाहे त ॾाढो आसानु थो थी वञे इन सां त हिकिड़ो माना नज़र बि नथो अचे बसर ऐं मिर्च ऐं हुनजो टेस्ट बि अचे थो माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह मज़ेदार कोफ़्तनि जो ॿोड़ तयारु आहे ऐं असांजे घर जा कोफ़्ता माना उन में पटाटो ज़रूरु हुजे ऐं हे घणो आहे ॿोड़ तंहिंजे करे हिन मां अधु ॿोड़ तक़रीबन मां फ्रीज़ करे छॾींदमि त वरी जीअं कंहिं ॾींहुं जो मूंखे टाइम न हुजे या मूड न हुजे कुझु पचाइण जो त बसि कढी ऐं गरम कबो ऐं खाइबो सो मानी सांझे जी नमाज़ खां पोइ पचाईंदमि फ्रूट आहे ऐं सुराण कल्ह जेको कुझु पचायो उन मां बि कुझु न कुझु बचियो पियो आहे खीर थधो थी वियो आहे हे मटर बि छिलींदासीं राति जो घणो कुझु आहे कम त थींदा रहंदा आहिनि व्लॉग मां ख़तमु कंदी आहियां उनखां पोइ बि असां कुझु न कुझु कमु पिया कंदा आहियूं सो अॼु जे हिन व्लॉग में तव्हांखां मोकिलियां थी अलाह सां तव्हांखे सलामत रखे ख़ुशि हुजो आबाद हुजो इंशाअल्लाह सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार इलाही सारी दुआऊं सुभाणे ताईं अल्लाह वाही